ज़हन में धाड़ेलनि जो जॾहिं नालो अचे थो त धाड़ेलनि में परू चांडियो ऐं कारो माछी ऐं ॿिया पुराणा खोड़ धाड़ेल हुया। लेकिन अॼु 2025 2024 जो जेको धाड़ेल जे बारे में असां ॻाल्हि पिया कयूं, जंहिंजो नालो आहे शाहिद लुंड। दोस्तो, शाहिद लुंड हिकु सोशल मीडिया जो जेको आहे सो धाड़ेल हुयो। उन जो हिकु यूट्यूब चैनल ठहियलु हुयो, फेसबुक पेज ठहियलु हो। दोस्तो, उहो पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार सोशल मीडिया जे तरफ़ कंदो हुयो, हुकूमती ख़िलाफ़ु जेको आहे सो बयानु ॾींदो हुयो ऐं खोड़ जेको आहे सो इहे कार्रवायूं पंहिंजूं सोशल मीडिया जे तरफ़। हालांकि माण्हू उन खे तमामु घणो मक़बूल पिया कनि, सोशल मीडिया ते तेज़ीअ सां उन जा वीडियो वायरल पिया थियनि। उन जे अॼु उन जे ज़िंदगी जे बारे में ॻाल्हि कंदासीं त शाहिद लुंड खे कॾहिं क़तलु कयो वियो ऐं कीअं मुक़ाबिलो ॼाणाए उन खे मारियो वियो। तफ़सीली वीडियो में ॻाल्हि कंदासीं। वीडियो किथां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। दोस्तो, तव्हांखे ख़बर आहे त चंद ॾींहं अॻु में 2024 में जेको शाहिद लुंड हो, उहो यूट्यूब ऐं फेसबुक ते इंतिहाई घणो पॉपुलर हुयो ऐं हज़ारनि जे तादाद में माण्हू उन्हनि जा वीडियो ॾिसनि पिया। ऐं उहो फ़ौज जेको आहे सो हुकूमत मुख़ालिफ़ बयान ऐं जेको आहे सो ॿियूं तहरीकूं उन जे बारे में बि पंहिंजा वीडियो ते इज़हार ख़्याल करे ऐं जेको आहे सो सियासी ऐं समाजी पंहिंजी राय रखंदो हुयो। जेको आहे सो शाहिद लुंड चवंदो हुयो पंहिंजे वीडियोनि जे ज़रिए त असांखे जेको आहे सो पनाह ॾिनो वञे, असां जेको आहे सो धाड़ेल न आहियूं, लेकिन असांजा जेके क़बाइली जहिड़ा आहिनि उन जे करे असां जेको आहे सो धाड़ेल थिया आहियूं। असांखे गवर्नमेंट खे खपे त असांजा जेके केस आहिनि असांजे मथां उहे माफ़ु कया वञनि ऐं असांखे वराए सराए ज़िंदगी जीअण जो हक़ु ॾिनो वञे असांजे क़बीले खे। दोस्तो, उहो पंहिंजे लुंड बिरादरी क़बीले जो जेको आहे सो पंहिंजो अॻुवाण हुयो ऐं उहो पंहिंजे सॼी बिरादरीअ जो ख़्याल इज़हार जेको आहे सो सोशल मीडिया जे ज़रिए कंदो हुयो। लेकिन पंजाब पुलिस जे तरफ़ां 2024 में हिकु कार्रवाई करे राति जे टाइम ते शाहिद लुंड खे जेको आहे सो क़तलु कयो वियो ऐं हमेशह जे लाइ उन जी ॻाल्हि ॿोल ख़तमु थी वई। दोस्तो, तव्हां कुझु टाइम अॻु में ॾिठो हूंदो त फेसबुक ते यूट्यूब ते रोज़ाना जे बुनियाद ते शाहिद लुंड जा 3 खां 4 वीडियो अपलोड थींदा हुया। लेकिन जॾहिं खां शहीद थी वियो, क़तलु थी वियो उहो, उन खां पोइ उन जो को बि वीडियो साम्हूं न आयो आहे। त वॾी महिरबानी, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं ॾींदा इजाज़त।